नसरी बुलेटिन की शुरुआत इन खबर से कंदासीं। मुबारकपुर वेझो ॻोठ आमिल मीरभर में क़ब्रिस्तान ॾांहुं रस्तो ऐं पुल न हुजण सबबि काठीअ तां जनाज़ो करण जी वीडियो वायरल थी आहे। अवांखे आगाह कंदासीं। फोती अब्दुल सत्तार घुंजो जा वारिस काठीअ ज़रिए वाह मां जनाज़ो उकारे क़ब्रिस्तान पता रस्तो ऐं पुल ठाहे ॾियण जो मुतालबो। ख़बर शामिल करे रहिया आहियूं। मुबारकपुर वेझो ॻोठ आमिल मीरभर में क़ब्रिस्तान ॾांहुं रस्तो ऐं पुल न हुजण सबबि काठीअ तां जनाज़ो उकाइण जी वीडियो वायरल थी आहे। फोती अब्दुल सत्तार घुंजो जा वारिस काठीअ ज़रिए वाह मां जनाज़ो उकारे क़ब्रिस्तान पता रस्तो ऐं पुल ठाहे ॾियण जो मुतालबो। ख़बर शामिल करे रहिया आहियूं। मुबारकपुर वेझो ॻोठ आमिल मीरभर में क़ब्रिस्तान ॾांहुं रस्तो ऐं पुल न हुजण सबबि काठीअ तां जनाज़ो उकारण जी वीडियो वायरल थी आहे। फोती अब्दुल सत्तार घुंजो जा वारिस काठीअ ज़रिए वाह मां जनाज़ो उकारे क़ब्रिस्तान पता रस्तो ऐं पुल ठाहे ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं। मुबारकपुर वेझो ॻोठ आमिल मीरभर में क़ब्रिस्तान ॾांहुं रस्तो ऐं पुल न हुजण सबबि काठीअ तां जनाज़ो उकारण जी वीडियो वायरल थी आहे। हेॾा असांजे वॾेरनि जा हाल अथव। पुलियूं ॼण खां तपदनि, रस्ता ॼण खां तपदनि, फतिकियूं थी पवंदा, ॿननि लाइ वञूं था पिया। जेको आहे त मस्तु हिन कोर निकूं बुरलंदे मुक़ाम ते खणी था वञूं। हे ख़लक़त बि ॾिसो था, ॾिसे त वॾेरनि जा इहे हाल आहिनि। पुलियूं ॼण नथा पिया, पाड़े जा वॾेरा आहिनि, फौतगी थी पए थी।